लालकाणो खां ॾिसूं था दिव्य शाहिद जी रिपोर्ट। लालकानी शहर जे अक्सरियत रखंदड़ मल्हा मीराणी बिरादरी पारां ज़वार मुजाहिद हुसैन मीराणी ऐं सरदार अकबर मल्हा जी अॻवाणीअ हेठि पंहिंजी बिरादरी समेत वफ़द जी सूरत में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो, ज़रदारी जे पॉलिटिकल सेक्रेटरी ऐं PS 11 जे उम्मीदवार जमील अहमद सुमरो ते एतमाद कंदे संदसि रिहाइशगाह ते अची पाकिस्तान पीपल्स पार्टी में शमूलियत जो बाज़ाब्ता तौर ऐलान कयो। इन मौक़े ते ज़वार मुजाहिद हुसैन मीराणी ऐं मल्हा मीर बहर क़ौम जे सरदार अली अकबर मल्हा तरफ़ां पीपल्स पार्टी जे उम्मीदवार जमील अहमद सुमरो खे 8 फरवरी ते मुकमल साथ ॾियण जी यक़ीन दहानी कराई। इन मौक़े ते जमील अहमद सुमरो मीराणी बिरादरी जे आयल सभिनी मुअज़्ज़िज़ीन खे वेलकम कंदे पाकिस्तान पीपल्स पार्टी जा स्कार्फ पाराया। पाकिस्तान पीपल्स पार्टी में शमूलियत कंदड़नि में ज़वार एहसान मीराणी, ज़वार नियाज़ मीराणी, अली मोहम्मद मीराणी, फारूक मीराणी, अब्दुल नबी मीराणी, इमरान मीराणी, मुख्तियार मीराणी, असगर मीराणी, शाहिद अली मीराणी ऐं हाकिम अली मीराणी समेत सभई मीराणी बिरादरी जे माण्हुनि शिरकत करे शमूलियत जो ऐलान कयो।